सलामुहु अलैहि वअला आलिहि वसहबिहि मुहाजिरीन वल अंसार। अम्मा बाद, अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वंज़ुर इलल इज़ामि कैफ़ नुनशिज़ुहा सुम्मा नक्सुहा लहमा। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। पीर तरीक़त, फ़ख्रे अहले सुन्नत, सरमाये अहले तरीक़त हज़रत पीर मिठा सानी ज़ीद मज़दूर, उलमाए किराम, सादात इज़ाम, प्यारा दोस्तों, बुजुर्गों, भाइरों, अल्लाह जा बेपाया एहसान जे मालिक करीम असां के अज भलारी दरबार में, भलारी महफिल में, भलारन जे दीदार सा मुशर्रफ फरमायो आहे। रहमत जो वस्तारा अल्लाह जे प्यारन जो दीदारा हेड़ी महफिल मजा को बि खाली न मोटंदो। यकीन कामिल आ त हर हाज़िर ऐं शरीक हिन महफिल वारो अज पंहिंजो झोलियूं मुरादुनि सां भरे मोटंदो। अज़ीज़ान गिरामी, असी खुशबख्त ऐं खुश नसीब आहियूं जो असांजी निस्बत अल्लाह जे वलीअनि सां आहे। सलासिल औलिया उन्हनि सां जेके निस्बत रखंदा आहिनि, इहा निस्बत अदना खे आला बणाईंदी आहे। इहा निस्बत निकम्मे खे कार आमद बणाईंदी आहे। निस्बत जहन्नमी खे बि जन्नती बणाए छॾींदी आहे। निस्बत वलीअनि सां नसीब थी वञे त उहो भली कुतो छो न हुजे, पर विच क़ुरान में उन कुते जो बि ज़िक्र ईंदो आहे, छो त निस्बत वलीअनि सां जुड़ंदी आहे। उहा ॾाची जेका अल्लाह जे प्यारे जी निस्बत में हुजे, उहा बि जन्नत जी हक़दार आहे। उहा कसवा दाची मुझे लजपाल नबी जी, उहा बि जन्नत में हूंदी। हज़रत ईसा अलैहिस्सलाम जो दाज़ गोश स्वारी जो जानवर इहो बि जन्नत में हूंदो, छो त इन जी निस्बत अल्लाह जे प्यारे सां जुड़ियल। मुंहिंजा दोस्तों, निस्बत जा बि कई क़िस्म हूंदा आहिनि। हिकिड़ी निस्बत ज़मानी हूंदी आहे, निस्बत मकानी हूंदी आहे, निस्बत हसबी हूंदी आहे, निस्बत नसबी हूंदी आहे। अगर के अल्लाह जो दोस्त जे घराणे सां, वलीअ जे घराणे सां निस्बत जुड़ी वञे त इहा निस्बत दुनिया में भी इज्जत वारो, आखिरत में भी सोभारो बनाईंदी आहे। अगर के भले ज़माने सां निस्बत जुड़ी वञे त इहा निस्बत ज़मानी उन माण्हू खे अशरफ अकरम ऐं आला बनाए छॾींदी आहे। जीअं मदीने वारे साईं फरमायो त खैरुल कुरून करनी, सभिनी ज़माननि में भलो ज़मानो मोहम्मद करीम जो ज़मानो आहे। उन ज़माने में जेके मदीने वारे साईं जे दीदार में, हुज़ूर जी सोबत में आया, सॼी दुनिया जा गौस, कुतुब, कलंदर, औताद, अबदाल गॾु थियनि, पर असहाबी जे कदमनि जे दस जे बराबर भी नथा बणजी सघनि, छो त उन्हनि जी निस्बत ज़माने मुस्तफ़ा सां जुड़ी वई।
अज़ानी गिरामी अगर कंहिंजी निस्बत नसब सां के आला नसब सां जुड़े तो उनखे बि उन निस्बत जो फ़ाइदो दुनिया में भी मिलंदो आखिरत में भी मिलंदो। मुंहिंजा दोस्तो अगर के अशरफ अकरम इंसान से निस्बत जुड़ी वने तो यह निस्बत हसबी सरबी आ उन वली दी निस्बत अल्लाह दे प्यारे दी निस्बत उन अदना को भी आला बढ़ाए जन्नत जो हकदार बढ़ाए छॾींदी आ। असी खुश नसीब आहियूं जो असांजी निस्बत मिठो पीर सां आहे। न चयो सुभान अल्लाह, अञा भी दिल खोले चओ असांजी निस्बत अल्लाह जे वलियन सां आहे। कुरान कुरान आ पर कुरान सां जेका चोली वेठल हूंदी आहे न जेॾी महिल कुरान खणबो आहे त कुरान खे चुमण खां अॻु में उन चोली खे चुमियो वेंदो आहे। अगर लख रुपए जो कीमती हुजे चुमदे न पर 3 रुपए जी कपड़े की चोली आ कुरान का पहिरीं उनके चुमंदे इज्जत भी कंदे ताज़ीम भी कंदे सीने से भी लगाईंदे छो त ही आम कपड़ो न है ये कुरान जे निस्बत में अचण वारो कपड़ो। दोस्तों जॾहिं अल्लाह जे प्यारे सां प्यारियों शख्सियतों हुजन या प्यारियों शयूं हुजन रब जे निस्बत में जा शइ अची वेंदी आहे उन जे निस्बत में वरी जेका ॿी शइ अची वञे उहा बि अल्लाह ताला जल शान खे प्यारी बणे। यानी गिरामी इन जे करे जेकॾहिं को अल्लाह जे वलियन सालिहन जे पाड़े में वेहे थो त इहा पाड़े जी निस्बत में क़यामत जे ॾियारे पाए। अगर को अल्लाह वारन के पाड़े में पान के पुराए थो तो इहो पुराइण उन जी कब्र वलियन जे कब्रिस्तान में थियण इहा बि क़यामत जे ॾियारे फ़ाइदो ॾींदी। असांजे सिलसिले आलिया जे पेशवा हज़रत बहाउद्दीन नक्शबंद बुखारी रहमतुल्लाह अलैहि फरमायो तो 40 कोहन ताईं मुंहिंजो पाड़ो आहे 40 कोहन में जेको पाण पूराईंदो क़यामत जे ॾियारे उन जी निस्बत पाड़े जी सुञाणे पाण सां गॾाए जन्नत में। पीरन जो पीर दस्तगीर महबूब सुभानी गौस समदानी सैयदना अब्दुल कादिर जीलानी अल हसनी वल हुसैनी फरमाइन था तो जेको मुझे मदरसे जे दरवाजे में गुजरियो इहो बि क़यामत जे ॾियारे नंग सुञाण दुस पाण सां गॾाए जन्नत में। जे मुझे दरगाह जे खूह जो पानी पीतो क़यामत जे ॾियारे में इहा निस्बत सुञाणी इनके भी पाण सां गॾाए वठी। दोस्तो जेकॾहिं को रहमतपुर शरीफ सां निस्बत रखण वारो आहे खुदा जो कसम इहा निस्बत दुनिया में भी नफ़ो ॾींदी आहे आख़िरत में भी फ़ाइदो ॾियण वारी आहे। मिठे पीर जी निस्बत गरीब चो सुभान अल्लाह। मिठे पीर की निस्बत खुदा जो कसम अदना के आला बढ़ाइण वारी निस्बत आहे। इन निस्बत जे सदके अल्लाह तबारक व तआला जल शानो दुनिया में भी कर्म करे थो आखिरत में भी कर्म कंदो। मुझे मिठे पीर की निस्बत में जेके आया न उहे जाहिल आया त आलिम बणजी विया बदकार आया तो नेकोकार बणजी विया बद अमाल आया तो नेक अमाल बणजी विया। मुंहिंजा दोस्तो अगर निदोरा आया मिठो पीर सदोरा बुलाए छॾिया। खुदा जो कसम अहिड़ा माण्हू जेकी दुनिया के ज़िल्लतुनि में पियल हुया रुसवाइन में मुब्तला हुया पर जॾहिं पीर मिठा जी निस्बत में अची विया अल्लाह ताला उन्हनि खे दुनिया में भी रंग लाए छॾिया आख़िरत जा बि भलाइनि जा उन जे लाइ वाइदा क़ुरान में उन जे करे असीं निस्बत वारा माण्हू आहियूं वलियन सां निस्बत जोड़ण वारा आहियूं। असां सभिनी खे यकजान ऐं मुहब्बत जो इज़हार रखणो आहे। पोइ कादरी निस्बत हुजे नक्शबंदी
हुजे, सूरवर्दी निस्बत हुजे, शाज़ली, रफ़ाई, कलंदरी, कहिड़ी बि निस्बत जेको वलीअनि सां जुड़ियल आहे, उहे सभई हिकु आहियूं। असांजी मंज़िल मदीनो शरीफ़ आहे। ॻाल्हायो, हर सुन्नी जी मंज़िल, हर सुन्नी जी इंतहा मदीनो आहे, हर सुन्नी जी मंज़िल जन्नत आहे। मुझा दोस्तों, त असांखे हक़ आहे त हिक ॿिए में मोहब्बतूं वंडियूं, हिक ॿिए में उल्फतूं रखूं, ऐं ही इख़्तिलाफ़, ही कुदूरतूं, ही कीना, ही हिक ॿिए जे ख़िलाफ़ इल्ज़ाम तराशूं या हिक ॿिए जे ख़िलाफ़ आवाज़ूं ठाहिनि, इहो असांखे ज़ेब नथो ॾिए, छो त इन जो फ़ाइदो असांजा दुश्मन था वठनि। दुश्मन खिलनि था, अब हाणे सुनी पाण में विया थो, दुश्मननि खे फ़ाइदो मिले थो। असांखे हक़ आहे त बाहमी मोहब्बतूं, उल्फतूं, पाण में हिक ॿिए में यकजहती जो इज़हार कंदा रहूं, त इहो असांजो गॾिजण ई दुश्मन जे दिल जे मथां धको आहे। दोस्तों, जॾहिं असांजी मंज़िल हिकु आहे, असांजी राह वञण वारी हिकु आहे, त पोइ असांखे हिकु ई थी रहणु खपे ऐं पाण में मोहब्बत रखणु खपे। मुंहिंजा दोस्तो, 15 शाबान जी रात आहे, छोटकारे जी रात आहे, निजात जी रात आहे। मदीने वारे साईं फरमायो त इन रात जे अंदरि मुंहिंजा एतिरा उम्मती बख़्शिजी था वञनि जेतिरा अरब जे कबीले बनु कल्ब जे बकरियुनि रिखुनि जे पुठियुनि ते वार आहिनि, एतिरा मुंहिंजा उम्मती 15 शाबान जी रात में बख़्शिजी वेंदा आहिनि। पर जंहिंजे वफ़ी क़ल्बी शहना, जे माण्हू जे दिल में बुग़्ज़ आहे, पोशीद दुश्मनी आहे, हिक ॿिए जे लाइ कुदूरत आहे, त उन जी अहिड़ी भलाई रात जे अंदरि बि मग़फ़िरत न थींदी आहे, बख़्शिश न थींदी आहे, रहमत वंडबी आहे, गुनाहनि जी माफ़ी मिलंदी आहे। पर जेके दिल में कीनो ऐं कुदूरत रखण वारा आहिनि, अहिड़ी भलाई रात जे अंदरि बि उनखे माफ़ी न मिलंदी आहे। मुंहिंजा दोस्तो, असीं सुन्नी पंहिंजे अहिड़ो किरदार पेश कयूं जो ॿियनि जे लाइ मिसाल बणिजी वञे, ॿियनि जे लाइ असीं मशाले वार हुजूं। मुंहिंजा दोस्त, मुंहिंजे मिठो पीर इहो सबक़ सेखारियो। कुतुब आलम कयूम समा, गौसुल समा, हज़रत पीर मिठा सिंह रहमतुल्लाह अलैह खे जॾहिं पाण सिंध में आया ऐं अल्लाह जे मोहब्बत जो पैगाम आम कयूं, मदीने वारे साईं जे इश्क जो पैगाम आम कयूं, त हज़रत पीर मिठा साईं जी जेतिरी सिंध में मुखालिफत थी, एतिरी शायद के बुज़ुर्ग ॿिए जी न थी हुजे। एॾी मुखालिफत थी, किताब लिखिया विया, घटि वक़्तु ॻाल्हायो वियो, पर पीर मिठा साईं जेॾी महिल वेंदा हुआ, फरमाईंदा, मैं इन्हां को माफ़ कर छोड़िया है, मैं इन्हां को माफ़ कर छोड़िया है। इहा ई त विलायत जी निशानी आहे, इहा ई त अल्लाह जे प्यारे जे सीने जे सफ़ाई जी अलामत आहे। मुंहिंजा दोस्तो, पोइ जॾहिं बुग़्ज़ रखिया, कीना ऐं कुदूरतूं इनाद रखिया, ज़माने उन्हनि खे मलिया मेट करे छॾियो, उन्हनि जो नामो निशान मेटिजी वियो। मिठे पीर जो नालो अॼु बि ज़िंदा आहे, क़यामत ताईं ज़िंदा आहे। मोहब्बतुनि जो सिलो हुयो, ही मुंहिंजे मिठे पीर जे ख़ुलूस जो सिलो हुयो। ख़ुदा जो कसम, पाण फरमाईंदा हुआ त अॼु ए फैज़ हिकूड़े मेरे पिछू ॿोड़ा चौड़ा थी। सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तो, संदन फैज़, संदन उहा रूहानियत, उहो कमाल, उहो मिठे पीर जो फैज़ ॾींहों ॾींहुं वधी रहियो आहे। ॾींहों ॾींहुं मुंहिंजे मिठे पीर जे फैज़ खे रब 4 चंड लॻाए रहियो आहे। इहो सभु ख़ुलूस ऐं मोहब्बत। दोस्तों, अल्लाह तबारक व तआला जल शानो कुरान मजीद में पंहिंजे वलीयनि, पंहिंजे दोस्तनि जी इहा खूबी बयान फरमाई आहे त अल्लाह जा बरगुज़ीदा, अल्लाह जा नवाज़िल कोना उहे आहिनि जो यमशून अलल अर्द हौना व इज़ा ख़ातबहुमुल जाहिलून क़ालू सलामा। ज़मीन
ते हलंदा आहिनि त नियाज़ सां निवड़त सां हलंदा आहिनि। अगर को उन्हनि सां जहालत सां पेश ईंदो आहे, उन्हनि खे खटवत ॻाल्हाईंदो आहे, तॾहिं बि उनखे वरंदी न ॾींदा आहिनि। उनजी मोट में चवंदा आहिनि अस्सलाम वालेकुम। वो गार जे वो खटवत ॻाल्हाए, वो नाशास्ता लफ़्ज़ चवे, पर ही चवंदा आहिनि कालो सलामा, उन्हें दुश्मन खे बि सलामती जी दुआ ॾेई वञे। इहो अल्लाह जे दोस्तनि जो निशान। चुनींदम के मर्दान राहे खुदा, दिले दुश्मनाम न करदम तंग, तुरा के मुयस्सर शमदी मकाम के बागो सितानत खिलाफत जंग। जेके दुश्मन जी तलब न दुखाईंदा आहिनि, तोखे इहो मकाम कीअं मिलंदो जो तो पंजनि सां जंग चोटी आहे। अल्लाह जा बाना उहे जेको दुश्मन खे बि दुआऊं ॾींदा आहिनि। चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह, सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। सुभान अल्लाह। मुझा दोस्तों, अल्लाह जे बाननि जी निशानियां, उन्हनि में न्याज़ हूंदो आहे, निवड़त हूंदी आहे, इंकिसार हूंदो आहे, तज़ल्लुल हूंदो आहे। फकीर मोहम्मद उस्मान खैरपुनाथन शाह वारो मूंसां ॻाल्हि कई, चई त कच्चे में हज़रत पीर मिठा सी रहमतुल्लाह अलैह दीनपुर शरीफ में, सुभान अल्लाह, न चयो सुभान अल्लाह। 17 जायुनि ते मिठो पीर नकुल मकानी कई आहे, दुनिया खे रंग लातो आहे। जॾहिं हज़रत पीर मिठा साईं दीनपुर में हुया, ख़ल्क़ ख़ुदा जी कशा कशा ईंदी आहे। कच्चे जे जंगल में बेलन में अल्लाह जे ज़िक्र जी तवार हूंदी आहे। नंढा वॾा मर्द औरतूं कुराड़ा जवान हर ज़ुबान ते हिक ई तवारा, पीर मिठा पीर मिठा पीर मिठा पीर मिठा पीर मिठा पीर मिठा। बोली वणे थी या नथी वणे? जेको वणे थी सो गॾिजी चओ पीर मिठा पीर मिठा पीर मिठा पीर मिठा पीर मिठा सही पीर मिठा। मौली साहब आयो, साईं जन ज़िक्र समझायो, तलबत तुझे फरमायो फकीरो का दिल ने आगो दिल पई करनी है अल्लाह अल्लाह अल्लाह। साईं जन ज़िक्र समझाए विया, फकीर था कर पीर मिठा मौलवी जो हुक्म भजे कि पीर तव्हांखे सेखारे वियो अल्लाह अल्लाह था, पीर मिठा था करो। फकीर बड़ो मस्त हुजे, वठी छिके मुलाहिर मूंसां गॾिजी हो, अल्लाह अल्लाह सॼी उमिरि कयो थी, मूंसां गॾिजी पीर मिठा करे सघो। मौली साहब खे ज़बरदस्ती विहारे ऐं फकीर पिया चवनि पीर मिठा मौलवी खे चयूं चा तूं कंदो जो फकीर खे मौलवी मजबूर। पहिरीं त इहे तौल करहनि चवण लॻो पीर मिठा, पर जेॾी महिल शुरू कयई ऐं मेठाज मिठे पीर जे इस्म जो हुनखे चाशनी आई, ख़ुदा तान चशी अल्लाह जो कसम आहे, जी लज़त चखती नाहे त जी ख़बर न पवंदी आहे त लज़त छा थींदी आहे। माण्हू खे दलील ॾियो त माखी हेॾी मिठी आहे, पर हुनखे सम्झ में न ईंदी, पर ज़रो माखी जो चटे ख़बर पवंदी आहे त माखी छा आहे। मुंहिंजा दोस्तो, जेॾी महिल मौली साहब चयो पीर मिठा सॼे कचे में लेखंदो पियो वठे। पीर मिठा
मिठा फकीर प्रोग्राम करे चीत जेडी मला सुबह के टाइम ते हर साईं ते वेठा फकीरन साईं जे ला स्टेज सजायो उन ते बिस्तर लगायो ऐं पंजे हाल सालू साईं जे नशिस्त के सोनो सिंगारियो अचे जेमल साईं जन वेठा फकीर गजल पिया पढ़न को पियो चवे सही तू सतीअ जो सुल्तान आहीं को पियो चवे सही तू गौस आहीं तू कुतुब आहीं तू कलंदर आहीं मुंहिंजा दोस्तो ये फकीर गजल पिया पढ़न पीर मिठा जी तलवार जारी हुई तो जेमल हजरत साईं जन खुद खिताब जे ला वेठा अल्लाह जे दोस्तन जी नियाज़मंदी खुदा जो वलीअनि जी नियाज़ नूरत आजिज़ी मुंहिंजा दोस्तो जेमल पाण स्टेज ते वेठा ऐं फरमायो फकीरो ए फकीर बैठे अकेले तू गौस आहीं तू कुतुब आहीं तू कलंदर आहीं भाई मैं तुसा को सुना मैं कौन आ मैं सुना ना तुसा को मैं कौन आ अल्लाह अकबर कबीर वो मुंहिंजी ज़बान नथी वो लफ़्ज़ चवण चाहे पर बुज़ुर्गनि जो मुर्शिदनि जो कौल तव्हांखे ॿुधाइण चाहियां थो त अल्लाह वारनि में केतिरी नियाज़मंदी ऐं निवड़त पर फरमायो त फकीरो देखो जॾहिं कच्चे विच ॿोॾ आंदी आहे ॿोॾ में पाणी घणो मथे चढ़ी वेंदो आहे पोइ हिकिड़ी गेदारी हूंदी आहे उनजी दर में पाणी पइजी वेंदो आहे पुसी वेंदी आहे पोइ उनजो बदन सॼो पाणी में पुसी वेंदो आहे पोइ उथी जेको सीअ जे करे को टिपो ॾिसंदी को मिटी जो दड़ो ॾिसंदी उन ते वीचारी हीअं ॾाकड़ो झुकायूं गेदारी वेहंदी आहे फकीरो में उही गेदारी वांगुरु आहे बस साईं जन जो ये चवण पूरी जमात में जज्बा चालू थी विया वजद जी कैफियत तारी थी वई फकीर अल्लाह अल्लाह कंदे के कपड़ा फाड़न लगा के ये जंग दे रंग करे भजन लगा तो हेदो खुदा जो गौस पर पंजेरा केडी नियाज़मंदी केडी निवड़त जा लफ्ज़ पिया इस्तेमाल कन मुंहिंजा दोस्तो अल्लाह जे वलीअनि खुदा जे दोस्तनि जी अलामती आहे उन्हनि में इंकिसार तज़ल्लुल नियाज़ ऐं निमड़त हूंदी आहे मुंहिंजे मिठे पीर इहो दुनिया खे सबक़ मुंहिंजा दोस्तो जेॾीमहिल मुंहिंजे पीर मिठे जी ज़ात बाबरकात सिंध में आई तो पीरनि खे पीरी मिठे पीर सेखारी फकीरनि खे फकीरी पीर मिठे सेखारी तसव्वुफ़ वारनि खे तसव्वुफ़ सेखारियो त मिठो पीर सेखारियो मुंहिंजा दोस्तो मुरीदनि खे हक़ छा आहे मुरीदी छा के सॾिबो आहे अगरि सेखारियो त मिठो पीर सेखारियो दोस्तो को अहिड़ो सिंध जो ज़िलो न रहियो को अहिड़ो तालुको न रहियो को अहिड़ो ॻोठ न रहियो को अहिड़ो मुंहिंजा दोस्तो शहर बस्ती वाहर न रही जिते मिठे पीर जो फैज़ न पहुतो दोस्तो इहो उन मोहब्बतनि जो सिलो हुयो उन ख़ुलूस जो सिलो हुयो ऐं पंहिंजे मुरीदनि खे पंहिंजे ख़लीफ़नि खे इहा ई सिक वारी दावत ॾिनो मोहब्बत वारो सबक़ सेखारियो मुंहिंजा दोस्तो जेॾीमहिल हज़रत क़िबला पीर मिठा साईं रहमतुल्लाह अलैह जन जी तबीयत मुबारक नासाज़ हुई ऐं आख़िरी अयाम में क़िबला साईं जन जे मथां इस्तग़राक़ी कैफ़ियत तारी हुई ऐं इहो अल्लाह जे दोस्तनि जो शान आहे हुज़ूर जी